करो सागर माता रे जिंदगी का 25 साल जब सफर वो सफर सा एजुकेशन विभाग सकते हो साइंस उस्ताद प्रोग्राम साधारण उन्हें आपको साइंस प्रोवाइडर जो प्रोसेस सब असानी दोस्ती कायम करें यकीन करो जेकर असारे वासरे में साईं रफीक तनेजा जो घणो काला सुपरवाइजर जो ऑफिसर जो जेके एजुकेशन में आगे मिलन थियो मुझे ख्याल में उहे तमाम घटती है साईं उस्ताद सा दोस्ताना वालो इखलाक की तौर समझाए स्कूल की रिजल्ट उनमें जेके शुरू करता है पढ़ाई में मदद कर साईं रफीक तने जी ये खुसूसी खानो लातादार खुगलवा हो नरगो बेहतरीन उस्ताद हो नरगो बेहतरीन दोस्त हो पर वो एक बेहतरीन इंसान हो उन्हें इंसान के हुक्म जो सुकून का दीवा है केतरा ही उस्ताद इंतकाल करे वेंदा उन्हनि याद उनके जो करण घुर्जे पर अज उस्ताद रफीक तने के दिल के हुजूर से दिल के खुलूस से असांजा ऑफिसर जेके कुछ साल थिया कुछ महीना थिया रिटायर थी चुका है पर साईं रफीक तने जी मोहब्बत रफीक तने जे किरदार खां मुतमइन थी उनजे किरदार मां किरदार ऐं खुलूस मां मुतमइन थी अॼु असांजी स्टेज ते वेठा उहे पंहिंजे ख़्याल जो इज़हार कंदा उहे ॻाल्हाईंदा रफीक तनो साईं जन तमामु वेझो रहियो एतिरो वेझो रहियो जो इन ताक़े खे बहितर करण जे लाइ हलाइण जे लाइ साईं जन खे एतिरा बहितरीन मशवरा ॾींदो जो मां सम्झां थो साईं याक़ूब साहिबु पंहिंजी तक़रीर में ज़रूरु शेयर कंदो मां आख़िर में सिर्फ़ु इहा दुआ साईं रफीक चने साहब के जन्नतुल फिरदौस में आला मकाम अता करे ऐं मां खैरपुर आर्ट काउंसिल जी स्टेज ते समूरे दोस्तनि खे दिल जे कारण सां भली कारतमा भली महिरबानी